अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे जेके बि असांजा वीडिया ॾिसंदा आहियो। पुराणे दौर जी हिकिड़ी ॻाल्हि आहे, अॻे दौर में छा कंदा हुया, सौदागर जो 2-3 सौदागर गॾिजी सामान वॾे ॿेड़े में विझी ऐं वापार लाइ निकिरी पवंदा ॿिए मुल्कनि ॾे। यानी कि जेके वापारी असां चवंदा आहियूं वापारी, अॻे दौर में उनखे सौदागर चवंदा हुया। पोइ सामान खणी उहो निकिरी पिया समुंड में, ॿेड़े ते वञनि पिया। अधु राति थी तिते तूफ़ान अचे लथो। अॼुकल्ह जो दौर त न आहे जो साइंस आहे जो ॿुधाइनि था अॼु तूफ़ान ईंदो, 5 ॾींहं तूफ़ान ईंदो। अॻे त ख़बर कोन पवंदी हुई। तूफ़ान जो आहे त हिननि जो ॿेड़ो जेको बुॾणु लॻो। पोइ हिते सौदागर पंहिंजे मज़दूर खे चइबो आहे सभु को पंहिंजो पंहिंजो बचा हाणे करे। पोइ कंहिंखे काठ जी फटी हथ में आई, कंहिंखे काठ जो को गेड हथ में आयो। यानी हर कंहिं पंहिंजे बचाव जे लाइ हर कोशिशि कई। पोइ जंहिंजी ज़िंदगी जंहिंजो मौत। उतां ॿेड़ो वियो बुॾी, सभु को हाणे थी पियो ॿाहिरि। हाणे समुंड जूं छोलियूं जंहिंखे जाॾे खणी वञनि, जंहिंखे ॿोड़नि। पोइ हिकु सौदागर हुन का फटी हथ में अचे वई। पोइ समुंड में तूफ़ान हले पियो त छोलियूं खणी वञी हिकिड़े हिन किनारे ते फिटी कयूं, जिते किथे जबल हुजे। समुंड में अंदरि बि जबल आहिनि, पोइ किथे किथे जबल ॿाहिरि बि आहिनि, ॿेट बि आहिनि। उते वञी लथो, हे हाणे राति हुजे अञा। हिन जो इंतज़ारु कयां सुबुह जो, सुबुह ते ख़बर पए ॾिसां मां किथे आहियां। जॾहिं सुबुह जो सिजु उभरियो, ॾिठई त ओई न वाही आहे, हिते घर न घाट आहे। हिते जबल जो ॿेट आहे, उते मां अचे लथो आहियां। मथे चढ़ियो जबल ते, ॾिठई पर घर न घाट। अचे परेशान थियो ऐं मथे हथ खईं, चई मुंहिंजा मालिक साईं तूं मुंहिंजी वाहर कर। ॾुखे टाइम में मालिक साईं तूं ई कमु ईंदे, ॿियो केरु कमु ईंदो मूंखे हिते। पोइ उते अलाह खे पियो यादि कयईं। मंझंदि जो टाइम थियो त हिकु ॿेड़ो अचे उतां लंघियो। हिन उन्हनि खे सॾ कया, इशारा नई। ॿेड़े वारनि जो को अकेलो माण्हू अचे, लॻे थो को ॿेड़ो हिन जो को बुॾी वियो, अलाए छा। हे हिते ॿेट ते न हिते त को माण्हू ॾिठो ई कोन अॼु ताणी। ॿेड़े वारा सुरी आया, अचे हिनखे खयूं। हाणे जेका हिन सां ॿोली ॻाल्हाइनि पिया, उहा हिनखे सम्झ में कोन पई अचे। हे हिनखे खयां पिया पाण सां गॾु पंहिंजे मुल्क खणी विया उतड़े हिनखे। उते हिनखे हाणे ॿोली सम्झ में अचे कान पई। नवां माण्हू, नओं मुल्क। हे उन्हनि सां गॾु रही, उन्हनि खे चई मां सौदागर हुयुसि, इशारनि में ॿुधाए पियो उन्हनि खे। हुननि पोइ हिनखे उते कमुकारु हिनखे ॾिनऊं। कुझु टाइम गुज़रियो त उन्हनि माण्हुनि जो असांजे हिन पासे ॾे को अचणु वञण ई कोन हुयो। जॾहिं सामुंडी रस्ता हूंदा हुया त पोइ एतिरे मुल्कनि जा राब्ता कोन हूंदा हुया जीअं अॼुकल्ह आहिनि। पोइ उते हिनखे चयो उन्हनि, हाणे हिते ॿोली बि सिखी वियो उन्हनि जी। चई हाणे ॻाल्हि ॿुध, तूं हिते शादी कर असां वटि। चई भला ठीकु आहे, शादी करायो मुंहिंजी। हिनखे उते ख़ूबसूरत हिकिड़ी छोकिरी हिनखे ॾिनऊं। हिन शादी जेॾी महिल कई, जेॾी महिल निकाह जो टाइम थियो त उते हिननि जा शर्त हूंदा हुआ, मरणु जीअणु गॾु आहे। असां कोन चवंदा आहियूं मरणु जीअणु गॾु आहे। असां सिर्फ़ु चवंदा आहियूं मरणु जीअणु गॾु आहे, पर मरण वारे खां को बि न आहे मरंदो। हुननि जी इहा ॿोली हुई थी, निकाह थी वियो। शादीअ 2-3 ॾींहं गुज़रिया त हिन पुछा कयो पंहिंजी ज़ाल को, चई तव्हां इहो कहिड़ो कयो, मरणु जीअणु गॾु आहे, इहो कीअं? चई मरणु जीअणु गॾु जो मतिलबु इहो आहे, जे अगरि मां मरी वियुसि त असां वटि इहा हिकिड़ी गार आहे, उन गार में अंदरि उछलींदा आहिनि लाश खे। जे मां मरी वियुसि त मूंसां गॾु तोखे बि उन गार में अंदरि उछलींदा ऐं महीने जो तोखे सामान ॾींदा हो अंदरि। बसि महीने खां पोइ तूं बि मरी वेंदी अंदरि ई। असां वटि मरण जीअण जो माना इहो ई आहे, माना कसम। हिन जो इहा ॻाल्हि जो ॿुधी त हिन जे वात खां गिरह किरी पियो। भेण हे छा? हाणे हिन सौदा में रहियो। पोइ हिकिड़े बुज़ुर्ग माण्हू सां मिलियो। बुज़ुर्ग माण्हू हिनखे चइबो आहे ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी उमिरि 80-90 साल आहे, मुंहिंजी ज़ाल बि आहे, मां बि आहियां। कहिड़ी ख़बर आहे केरु थो अॻ में मरे? इहा ख़बर आहे? तूं जो पाण खे बुख थो हिते ॾिस, सभु माण्हू ख़ुशि लॻा पिया आहिनि न, आहे की ग़लती? हिन में चयो वाक़ई कहिड़ी ख़बर आहे, मथां मां मरी वञा अॻ में। हाणे आस्ते आस्ते हिन पंहिंजी दिलि मोही कढी छॾ, छो जो इंसानु जे अगरि पको थिए थो त पहाड़ खां बि पको आहे। पोइ हे पंहिंजे वरी कारोबार में लॻी वियो। जेके माण्हू मरनि पिया उन्हनि खणी पिया आहिनि, हे बि उन्हनि सां गॾु वञे पियो। हिकिड़ी गार आहे जंहिंखे माना 10-20 माण्हू उन पथर खे हटाइनि पिया, उन मुंदरि
लाश खे उछलनि पिया, उन खाधो पीतो ॼनि पिया, उन जेरे हमरा उछलनि पिया। जे माई मरी पई त मुड़ुस खे बि गॾु पिया उछलनि, जे मुड़ुस मरी पियो त माई खे बि गॾु पिया उछलनि हुन सां गॾु गार में अंदरि, वरी मथां पथर ॾेई पिया छॾनि। इहो कमु हलंदो रहियो। कुझु साल गुज़रिया। हिन जी माई जेका त मरी वई, ज़िंदगी मौत अलाह जे हथ में आहे। सो हिन जी ज़ाल जेका उहा गुज़ारे वई। ज़ाल जो गुज़ारे वई त हाणे उनखे बि जॾहिं गुसुल न त हिनखे बि गुसुल ॾेई वीचारे, हिनखे बि नवां कपिड़ा पारायूं, वाह हलाण तूं बि तयारु थी। हाणे अचे वीचारो वॾो परेशान थियो त छा थींदो मुंहिंजो, हे त मरण वारी शइ त मरी वई, पर मुंहिंजो जेरे जो छा थी, हे त वॾो ज़ुल्म आहे। हाणे छा कर, हुन जूं रीतियूं रस्मूं इहे हुयूं, उहा मरण जीअण जा क़सम आहिनि। हल आया उतरे, हिनखे महीने जो पाणी, महीने जो राशन, महीने जो खाधो पीतो, हुन सां गॾु माचीस, हर शइ, काठियूं, यानी कि महीने जो राशन हिन सां गॾु। हेठि हुननि जेको हिनखे ॾिनो, रसनि जे वसीले हिनखे उछले छॾियऊं अंदरि, हल वाण तूं बि। मथां वरी पथर ॾेई छॾियऊं। अंदरि जो वञी किरियो त ऊंदा लॻो पियो अंदरि, गार आहे, नज़र ई कान ई पएसि। माचीस हिनखे साण, हिन छा कयो, माचीस जी तीली ॿारियईं। तीली ॿारे ॿ टे काठियूं ॾिसी गॾु करे, उते जेके हुया हॾा सॾा गॾु करे हुनखे बाहि हिन ॾिनी त रोशनी थी। चई रोशनी थिए, ॾिसां आहे छा हिते। रोशनी थी, ॾिठई त सभु हिन माण्हुनि जा ढांचा पिया आहिनि, सभु हिन जा ढांचा पिया आहिनि हिकिड़े, जेके जेरे खे उछलनि पिया उन्हनि जा कपिड़ा पिया आहिनि। हिन जो वाह जो कमु थियो। हिन जो हाणे हिते त रंध पजा मुंहिंजो थींदो कोन, इन खां बहितर सभु सामान खणी के कुंड ते वञी रखां, पोइ जेतिरा ॾींहं ज़िंदगी रही पाण खे त जेरो रखां। हिन छा कयो, बाहि कयो, बभड़ करे बाहि खे, पुराणा लटा सटा जेके पिया विझी त बाहि मची वई। हिन छा कयो, काठियूं बि खणी वञी हिकिड़ी कुंड ते रखियईं, पंहिंजो खाधो पीतो पाणी अन्न सभु खणी वञी हिकिड़ी कुंड ते रखियईं, साफ़ जॻह ते रखी छॾी वञी, रखे उतड़े। पोइ हिन छा कयो जो उतां ई बाहि वरी उते हुनजे भरिसां वञी ॿारे छॾियईं। उते जेके बि माण्हू जा हुया, जेके उन्हनि खे जेको बिस्तरो ॾियनि पिया अंदरि उछले पिया ॾियनि, उहे पुराणा सुराणा खणी हिन बाहि खे जारी रखियो। हाणे हिन पंहिंजो खाइणु पीअणु थोरो थोरो कयो। महीने जो हिन जो इनखे 3 महीना करे हलाइणो आहे, मूंखे ज़िंदा रहणो आहे। पोइ ॾिसंदो वधीक अलाह जे हथ में आहे, जे अलाह अगरि ईअं ई लिखियो आहे त मूंखे ई मंज़ूरु आहे। हे दुआ घुरंदो रहियो। हाणे बि अंदाज़े मुताबिक़ अंदरि अलाह खे बि सजदो करे पियो, निमाज़ ई पढ़े पियो अंदरि ई। कुझु ॾींहं गुज़रिया, 10-15 ॾींहं गुज़रिया, ॾिठईं त वरी का रोशनी थी। ॾिठईं त ॿिए हमरा खे मथां लाश उछलियो अथनि। हिन छा कयो, उतां हिकिड़ो खणी इहो पंहिंजो टंग हिकिड़ी हॾे वारी खणी झले बीरो, जीअं हुन जेरे खे उछलियो हेठि, उन जेरे खे हणी हुनखे मारे, उनजो समूरो सामान खणी पाण रखी छॾियईं। चई हाणे मां त जहिड़ो हुजां। ईअं 2 महीना 3 महीना कमु हलियो। हिकिड़े ॾींहुं ईअं ई सुतो पियो हुजे त खड़को थियो अंदरि। खड़को जो थियो त हिनखे वॾो हैरास थियो, भला छा आहे हिते। हैरास में उथियो, ॾिठईं त हिकिड़े पासे खां आवाज़ु अचे थो पियो खड़के जो। हिन छा कयो, उतां 2-3 काठियूं गॾाए हुन कपिड़ो ॿधी हुनखे बाहि ॾेई पोयों लॻो हुन खड़के जे। ॾिठईं त खड़को थींदो वियो, हे बि पोयों लॻो वियो। हिनजो ॾिसां आहे छा, कहिड़ी शइ आहे हिते जेका रहे थी। हलंदो वियो। जॾहिं ॾिठईं त साम्हूं हिकिड़ी रोशनी नज़र मूंखे अचे त ॾिठईं त हिकिड़ो जानवर आहे जेको त निकिरी वियो हितां। हिन छा कयो, उहो लॻो वियो हुनजे पोयां, उहो रस्तो वठो सिधो वियो रोशनीअ पासे वञी निकितो ॿाहिरि त सिज हिन अखियुनि खे पियो वठे। चई भला हितां त रस्तो आहे। ॾिठईं त हेॾो समुंड आहे ऐं किनारो आहे। चई हे ॾाढो भलो कमु थी वियो। हाणे हिन छा कयो, ओॾी महिल मोटियो, पोइ हिते अचे आहिस्ते आहिस्ते करे सामान पंहिंजो खणंदो वियो ॿाहिरि, ओॾे रखी किनारे ते वञी खाधे पीते जो समूरो सामान खणी वियो। ओॾे वॾो बाहि जो बभड़ ॿारे जेको रहियो खुयो सामान खणी वियो। जेके माण्हू अॻ में मरी विया हुया उन्हनि जा कपिड़ा तपिड़ा खणी वई, समुंड जे किनारे ते वेही उहे धोतई, वरी पोइ कपिड़ा मटाए पियो उते। वरी जॾहिं ॾिसे पियो ॿुधे पियो को खड़को, त ओॾी महिल अंदरि अचे पियो गार में, उन माण्हू खे मारियो, उन सामान खणी पियो वञे ओॾे। चई हाणे मुंहिंजो रस्तो बचण जो निकिरण जितां ई आहे। पोइ हिकिड़े ॾींहुं उते वेठो हुजे, ॾिठईं हिकिड़ो जे ॿेड़ो उतां अचे टपियो। हिन वठी उते कुकरा कयईं, धाऊं कयईं त उहो ॿेड़े वारा आया सुरी ॾे। चई छा आहे? चई त मां हिते फासी पियो आहियां, मूंखे थो खणी हलो, तव्हां कहिड़े पासे जाओ? हुन चयो असां उन ई पासे, जंहिं पासे हे हुजे चई असां उन ई पासे जाऊं। चई मूंखे त ख़्यालु हो हितां। ओॾी महिल हुननि हिनखे ॿेड़े ते विहारियो, हुनखे खयूं, खणी अचे पोइ जे पंहिंजे घर पहुतो ऐं ख़ैरु ख़ैरातियूं कयईं। अलाह हुनजी ज़िंदगी बचाई। अगरि दोस्तो स्टोरी पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो।
तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे। कॾहिं माण्हू हिमत न हारे, ईअं न थिए माण्हू मौत खे ॾिसी पाण खे सफ़ा छॾे ॾिए, सफ़ा पाण छॾे ॾींदो उहो त पोइ मरी वेंदो न। माण्हू पंहिंजी हिमत करे आख़िरी साह ताईं माण्हू पंहिंजी जंग विड़े, पोइ वधीक अलाह जे हथ में माण्हू अलाह खे यादि करे